कराची में शॉपिंग मॉल के खौफनाक बाहि लगण सबब वधीक 3 ॼणा फौत, अंग वधी 13 थी वियो। 10 खां वधीक माण्हू बेहोशी जी हालत में अस्पताल मुंतकिल। राशिद मिनास रोड ते शॉपिंग मॉल के बाहि लगी वई। बाहि 6 माड़ खां 4थी मंज़िल ताईं पखड़ी। बिल्डिंग अंदर वॾे पैमाने ते धुओं पखड़िजी वियो। साहब उसाजण सबब 13 ॼणा फौत, 10 खां वधीक माण्हुनि खे बेहोशी जी हालत में अस्पताल मुंतकिल कयो वियो। दर्जने दुकान सड़ी विया। फायर ब्रिगेड इख्तियारनि मूजिब 12 गाॾियुनि ऐं 2 स्कारनल बाहि ते ज़ाब्तो आणे वरितो। कूलिंग जो अमल जारी। फौज खिलाफ बगावत ऐं मुल्क खिलाफ साज़िश जे इल्ज़ाम हेठि पाक फौज जे 2 रिटायर्ड ऑफिसरनि खे कोर्ट मार्शल ज़रिए सख़्त पोरीअ सां गॾु कैद जी सज़ा। ISPR मौसर मेजर रिटायर्ड आदिल फारूक राजा के 14 साल, कैप्टन रिटायर्ड हैदर रज़ा मेहदी के 12 साल कैद जी सज़ा ॿुधाई वई। 2 रिटायर्ड ऑफिसरनि खे फौज खिलाफ बगावत करण ऐं मुल्क खिलाफ साज़िश करण ते सज़ाऊं ॾिनियूं वयूं आहिनि। इक़्तिदार मां न हटाए वञे हां त अॼु मुल्क माशी तौर सघारो हुजे हां। मुल्की मईशत बहितर करण जे ॾोह में सज़ा ॾिनी वई। अवाम जे किरोड़े वोटनि ज़रिए चूंडियल वज़ीर आज़म खे इक़्तिदार खां ॿाहिरि कढी उछलायो वियो। मुस्लिम लीग नून जे क़ाइद मियां नवाज़ शरीफ़ जो सियालकोट में वर्कर्स खे ख़िताब। चयाईं पाकिस्तान हर ग़लतियूं वरजाइण जी सट नथो सही सघे। मुस्लिम लीग नून जी अखबार मरियम औरंगज़ेब जा ज़मानत न थियण जोगा गिरफ़्तारी फौरन जारी। लाहौर जी दहशतगर्दी रोड अदालत चिर ॾियारींदड़ तकरीर वारे केस में पेश न थियण ते मरियम औरंगज़ेब जा वारंट जारी कया। अदालत साॻिए केस में पेश थियण ते लीगी अखबार जा बेतरतीब जा गिरफ़्तारी वारंट रद्द करे छॾिया। सिंध में कबीलाई दहशतगर्दी ते ज़ाब्तो न आयो। करमपुर भरिसां पुराणी तकरार तां 4 ॼणा गोलियुनि जो खाज बणिजी विया। शरीफ़ लाड़े वटि चोलियाणी ऐं गाॾी बिरादरी जे 2 धुरियुनि में झेड़ो थी पियो। फायरिंग में गोलियूं लॻण सबब 4 ॼणा क़त्ल थी विया। माजी वेलनि जा लाश वाक़िए वारे हंधि पियल। मलीर जे मेमण ॻोठ जे हाजी उमीद अली पाड़े में मासूम ॿारड़ी खुलियल गटर में किरी फौत। 2 वरीअ जी मुस्कान मेमण गटर में किरी हयाती विञाई वेठी। अफ़सोसनाक वाक़े बाद पुलिस इलाइक़े वासी वॾे में गॾु थी विया। खुलियल गटर्स खे ढकण न ॾियण ते ज़िम्मेवार अमलदारनि ख़िलाफ़ इलाइक़े वासियुनि में ताव पखिड़िजी वियो। दौड़ वेझो औरत क़त्ल। ॻोठ सूबेदार में कोडर जा वार करे नजमा ख़ातून खे क़त्ल कयो वियो। पुलिस जाब्तार अली असकर खे गिरफ़्तार करे वरितो। कराची समेत सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में अॼु सुभाणे बरसात जी अॻ थी। मौसमियात खाते मूजिब बलूचिस्तान में हलंदी हवाउनि जो नओं सिलसिलो शुरू थींदो। थरपारकर, उमरकोट, बदी, मीरपुर ख़ासि ऐं छटे में आंधारी सां मींहुं पइजी सघे थो।